बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहलि बैत तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू अॻिते वधाईंदे फ़िक़्ह में नजासत जे बारे में ॾहों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मोहतरम नाज़रीन, अॼु जी गुफ्तगू नजिस थियल शइ जो खाइण पीअण या कंहिं ॿिए खे खाराइण पीअण जो छा हुकुम आहे। मोहतरम नाज़रीन, नजिस थियल शइ जो खाइण या पीअण या कंहिं ॿिए खे खाराइण या पीआरण हराम आहे, पर ॿार या पागल माण्हू खे खाराइण पीआरण जाइज़ आहे। ॿियो मसइलो आहे, ॿार या पागल माण्हू नजिस शइ खाए या नजिस हथ सां का शइ खाई रहियो हुजे त उनखे रोकणु ज़रूरी न आहे। उहो खाई रहियो हुजे भले खाए, उनखे रोकणु ज़रूरी कोन्हे को। ॿियो मसइलो, जेकॾहिं हिकु नजिस शइ जंहिंजो धोइणु मुमकिन हुजे त उनखे विकिणण या उधार ॾियण में को बि इश्काल न आहे। उन्हनि जे नजिस हुजण जे बारे में ॿिनि शर्तनि में ॿुधाइणु ज़रूरी आहे। अगरि ॾियणु कंहिंखे विकिणणु चाहे त उधार ॾींदो, उनखे आगाह करे ॿिनि शर्तनि जे मुताबिक़। पहिरीं शर्त आहे, अहिड़ी हालत में उहा शइ हुजे जो उन सां वाजिब हुकुम जी मुखालफ़त जो सबबु थींदो हुजे। मिसाल, उहो शख़्स उनखे खाइण या पीअण में इस्तेमालु कंदो हुजे त उन सूरत में उनखे ॿुधाइणु ज़रूरी आहे। अगरि जेका खाइण पीअण में इस्तेमालु न कंदो हुजे त पोइ उनखे ॿुधाइणु ज़रूरी कोन्हे। मिसाल जे तौरु नजिस लिबास जे बारे में ॿुधाइणु ज़रूरी न आहे। ऐं ॿी शर्त इहा आहे त जॾहिं विकिणण वारो या उधार ॾियण वारे खे तवक़ा हुजे त हिन जी ॻाल्हि ते अमल कयो वेंदो। अगरि जा ॿुधाईंदुसि मुंहिंजी ॻाल्हि ते अमल कंदा, पोइ जेके इहे ॿई ॿिनि सूरतनि में हिनखे ॿुधाइणु ज़रूरी आहे। अगरि हिनखे ख़बर हुजे त मुंहिंजी ॿुधाइण सां उहो अमल न कंदो त पोइ जेका ॿुधाइणु ज़रूरी न आहे। बाबा हीअ शइ नजिस अथव, विकिणी रहियो आहियां या उधारी ॾेई रहियो आहियां त हीअ शइ नजिस अथव, पोइ जेका जेकॾहिं ॿुधाइणु ज़रूरी न आहे। ॿियो मसइलो आहे, जेकॾहिं माण्हू कंहिं नजिस शइ खाईंदे या नजिस लिबास सां निमाज़ पढ़ंदे कंहिंखे ॾिसे त इन जे बारे में उनखे ॿुधाइणु ज़रूरी कोन्हे को। भाउ उनखे ॿुधाए त भई जेको खाधो अथई नजिस अथई, या जंहिं लिबास सां निमाज़ पढ़ी रहियो आहे नजिस अथई, उनखे जेके ॾिसण वारे जे लाइ ज़रूरी कोन्हे त हुनखे ॿुधाए त बाबा हीअ शइ नजिस अथई, पर हिन ज़रूरी कोन्हे को। ॿियो मसइलो आहे, जेकॾहिं कंहिं जे घर जो को हिसो या गालीचो नजिस हुजे ऐं हू ॾिसे त घर में अचण वारनि जो बदन या लिबास या का ॿी आली शइ नजिस जा सां वञी लॻी आहे ऐं उनजो पाण सबबु थी हुजे त गुज़िरियल ॿिनि जेके शर्त जो बयानु कयोसीं उन जे मुताबिक़ उनखे ॿुधाइणु ज़रूरी आहे। ऐं ॿियो त जेकॾहिं मेज़बान खे खाधे खाइण जे विच में ख़बर पवे त खाधो जेको नजिस आहे त गुज़िरियल ॿिनि शर्तनि मुताबिक़ नजिस जे बारे में महिमान खे आगाह करे हीअ शइ नजिस आहे, यानी ॿई शर्तूं जेके हुजनि। पर जेकॾहिं महिमाननि मां कंहिंखे ख़बर पवे त हीउ खाधो जेको नजिस आहे त ॿियनि महिमाननि खे ॿुधाइणु ज़रूरी न आहे त भाई जेका हीअ जेके खाधो नजिस अथव। पर जेकॾहिं हू माण्हुनि सां ईअं मिली जुली रहंदो हुजे जो हू ख़ुदि उन नजिस जो मुर्तकिब थिए त पोइ ॿियनि खे ॿुधाइणु खपे, छो जो वाजिब हुकुम जी मुखालफ़त में ही पाण उतरा थो थिए। इन सूरत में पोइ जेका महिमाननि खे ॿुधाईंदो हीउ खाधो नजिस अथव। अॼु जी पंहिंजी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाईंदो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।